ॿुधाए? 1 2 टे 4 5 6। मैडम मां ॿुधायां। ॿुधाए ॿुधाए। 1 2 टे 4 5 6 6 7 8। बी 6 असां इस्तेमाल कयो न 6 लिखियो बि आहे तव्हां सभिनी? जी पुट तव्हां सभिनी लिखियो? जी मैम। अरे वाह। अॼु जी तारीख़ लिखजो। अॼु काई तारीख़ थींदी? ॿियो पहिरीं असां 10 ताईं लिखूं, पोइ मां तारीख़ तव्हां सिंधी में तारीख़ लिखंदासीं। सिंधी में तारीख़ लिखंदासीं। पहिरीं असां 6 थिया, हाणे थींदा 7 यानी 7। वो ग्रेटर स्मॉलर जी निशानी लगाईंदा आहियूं न, त हिन पासे 7 7 यानी 7। पोइ 8 यानी हाणे हुनखे 8 करे छॾियो 8 8 8 ॾिसो ऊंधो यू। असां ऊंधो ए, असां ए बि कंदा न, ए चओ ऊंधो यू चओ 8 8 यानी 8। 9 त 9 एंड 10 1 0 10 ॿारनि खे सेखारियूं आहिनि त 1 ॿुड़ी 10 1 10 1 2 टे 4 5 6 6 7 8 10 10। ठीक है जी मैम। ठीक है ओके। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त हाणे असां तारीख़ कीअं लिखंदासीं? हाणे 10 अची आहे, तारीख़ लिखणी आहे असांखे। अॼु काई तारीख़ थी? 12 1 12 12 10 खां पोइ 11 थींदो त 1 1 11 लिखंदा आहियूं न। 1 1 11 1 2 12। ॾिसो मूंखां इंग्लिश में लिखजियो त 1 2 12 1 टे 13। हाणे हिते असां लिखंदासीं 12 तारीख़ न, त 1 2 12 पहिनो पंजो महीनो ऐं छा आहे 21 21 हा 21 ई त 12 थियो। हिते 1 2 21 1 2 21। अगर तव्हांखे हलो अॼु खाली हिते कंदासीं, छो जो कि असां 11 12 13 कंदासीं न त असांखे हींअर कंफ्यूज थींदो। ॾिसो अगर हीअं कंदासीं 12 हीअं करे हिन पासे लिखंदासीं त 21, पर हींअर असांखे सभु खिचड़ी थी वेंदो। हाल फिलहाल असां हेतिरो कयूं 1 2 टे 4 5 6 7 8 9 10। हाणे सभिनी इहो लिखियो आहे न, त हाणे हिकु मूंखे आहे न लिखी वठो। जी मैम। मैम खाली 5 मिंट पोइ मां न हिते मूंखे आहे न हिकु मस्त हिकु बैत यादि थो अचे। असां तव्हांखे यादि आहे, तव्हांखे इंग्लिश में हिकु तव्हां बैत कयो हो, पोयम राइम कई हुई 1 2 buckle my shoe 3 4 shut the door 5 6 pick up the stick 7 8 9 10। त इन ते असां बि न छा कंदासीं, असां बि ईअं 10 ताईं अखर अंग यादि रखंदासीं। कीअं? हाणे असां उहो मां ॿुधायां असां मस्त, पोइ तव्हां बि सुभाणे ॿुधाइजो मूंखे। थी वियो हलो। हाणे उहो जेके उहो न पए थो न, हाणे छा हो 1 2 टे अम्मा पैसो ॾे 1 2 टे अम्मा पैसो ॾे 3 4 5 बाबा खण हंज। असां पप्पा ना हंज 5 बाबा खण हंज। ओके 5 6 7 पिय शरबत 5 6 7 पिय शरबत 8 9 10 खाई कया डव।
असां डकार कंदा आहियूं न खाई करे डव कंदा आहियूं ओ करे डव कढंदा आहियूं जंहिंखे इंग्लिश में छा चवंदा आहियूं असां बर्फ डकार निकिती बर्फ उनखे सिंधी में छा चवंदा आहिनि डव कयो खाई कया डव 8 9 नव ॾह हाणी करो कया ॾह डव थियो कुझु वरी चवां हाणे टे अम्मा पैसो ॾे टे चार पंज बाबा खण हंज हाँ अम्मा ना अम्मा हिकु ॿ हलो हाणे तव्हां सभु रिपीट कयो न त ईअं कयूं था रिपीट था कयूं हिकु ॿ टे अम्मा पैसो ॾे चओ अम्मा पैसो हिकु ॾे ॿ टे हिकु ॿ टे अम्मा पैसो ॾे टे चार पंज बाबा खण हंज बाबा खण हंज ओके पंज छह सत पीअ शरबत पंज छह सत पीअ शरबत ओके ॿुधण हाणे पंज कया छह सत पीअण शरबत 8 9 10 खाई कया डव 8 9 खाई कया डव पक खाई वठो डव कयो खाई कयो डव कयो त पोइ मां इहो फोटो वोटो न ईंदव तव्हां हिते जेकी लर्न कयो हिते यादि कयो सुभाणे पोइ ई मज़ो ईंदो ॾिसो त सही तव्हांखे यादि पियो हिकु ॿ टे अम्मा पैसो ॾे टे चार पंज बाबा खण हंज पंज छह सत पीअ शरबत 8 9 10 खाई कया डव हा हाणे सभिनि खे हिकु नोटिस ॾींदमि कि 5 मिंटे में असांजी मीटिंग ओवर थी वेंदी लेकिन असां वरी सां मीटिंग खे रीजॉइन कंदासीं उन्ही लिंक सां त सभई ध्यानु रखंदा जंहिं महिल असांजी क्लास जी मीटिंग बंदि थी वेंदी त वरी सां रीजॉइन करिणो आहे सभिनि खे जी मैडम हाणे सभिनी खे बैत यादि पियो हाणे चओ था अॻियां वधूं चओ था वधूं 11 12 13 बि खणूं जी मैडम खणो आहे हा ताजी 20 करे छॾियूं न त ॾिसो अॼु पासे में अंग्रेजी में लिखियो आहे पोइ तव्हांखे ओॾी महिल लिखी करे तव्हांखे ॾेखारिणो आहे तव्हां उहो चवंदा न डिक्टेशन खे सिंधी में सूट कती चवंदा आहिनि सूट कती यानी कि असां तव्हांखे डिक्टेशन वठंदासीं नंबर लिखो कहिड़ो नंबर सिंधी में छा चवंदा आहिनि 8 कीअं लिखबा चो अंग असांखे अचनि था 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अचनि था पर उनखे लिखण लाइ ठीकु आहे हलो हाणे अचूं था 11 हाणे जीअं ॿारनि खे चवंदा न तीअं ई कंदासीं असां यानी 1 ॿुड़ी 10 खां पोइ हाणे थींदो 1 1 11 1 1 11 यानी 11 1 1 11 11 1 to 12 यानी 1 to 12 2 1 12 2 1 12 टे 1 13 टे 1 13 13 टे 1 13 14 कीअं लिखबो 4 1 14 14 1 1 11 2 1 12 टे 1 13 4 1 14 4 1 14 पोइ 1 5 15 तब 5 1 15 5 1 15 5 1 15
हिकु हिकु 11, हिकु ॿ 12, हिकु टे 13, हिकु 4 14, हिकु 5 15। लिखियो 11 1 1 11 हिकु हिकु। असां ना हितां पढ़ंदासीं। इंग्लिश में हीअं पढ़ंदा 1 1 11 1 2 12 1 3 13 पहले 1 चवंदा आहियूं पोइ 13 चवंदा आहियूं, पर सिंधी में असां हितां चवंदासीं हिकु हिकु 11 ॿ हिकु 12 टे हिकु 13 4 हिकु 14 5 हिकु 15। असां हितां पढ़ंदासीं, हितां न पढ़ंदासीं। हिकु 5 15 हिकु 4 14 हिकु टे 13 त टे हिकु